बुधाए कालू बुधाए। तवाजा पियर जूसो ऐं दादन किथे बुधाए। मेरा बि एतिरो मारियो अथव जे असांखे ख़बर हुजे हा असां तव्हांखे न ॿुधायो हा। तूं ॿोलींदे अहिड़ो त ॿोलींदे जीअं तोतो ॿोलींदो आहे। अरे वरियाम तूं ॿुधाए जूसो ऐं दादन किथे आहिनि? मेरा बि मूंखे भली सत क़ुरान खणाए। मूंखे जूसे ऐं दादन बाबति का बि ख़बर न आहे। हाँ माना तोखे का ख़बर न आहे? हाँ वरियाम कालो मैराब मंछर जो मेरो पानी ज़रूर आ पर पंहिंजे दुश्मन खे बोड़े बोड़े मारींदो आ। जेसी ताईं तव्हां ॿई दादन ऐं जूसे जो ॾस न ॾींदव न तेसी ताईं कोन छॾींदोसांव। अदा सालिक ये हथियार खणी काॾे निकितो आई तकड़ो तकड़ो? सालार खे मारणा। सालार खे मारण? हा दा हा सारंग बाज खून जे पलांद में सालार खे मारणा तो वञा। सालार खे मारण ऐं वरी तूं? छो मां सालार खे नथो मारे सघां? हा दा ढोलण हा मां मारींदुसि सालार खे जंहिं असांजो भाउ असां खां जुदा कयो आहे। न छॾींदोमांसि सालार खे बंगले में घिरी उफट मारे ईंदोमांसि। अदा मास्टर सालार मरंदो ज़रूर मरंदो असांजे हथां ई मरंदो पर अदा तुंहिंजे हथां न। मुंहिंजे हथां न पर छो अदा? इहो इन जे करे मुंहिंजा भाउ इन जे करे मां तोखे चवां थो त तुंहिंजे हथनि में हथियार न पर भाउ कलम थो ठहे। तूं त मुस्तक़बिल जे मेमारनि खे दर्स ॾींदो आहीं ऐं मुंहिंजा भाउ जेकॾहिं तूं ही हथियार खणी वञी क़तल कंदे त नंढा ज़ेन छा पिराईंदा? तंहिं करे अदा मां चवां थो त हथियार मूंखे ॾे हथियार। अच त घर हलो अच। जूसो राणे ॾांहुं वियो आहे गुलां जी ॻोल्हा लाइ। अञा न आहे पतो ही तूं छा थो चवीं दादन? अरे सो मां बि परेशान आहियां। आख़िर एतिरा ॾियारा उफाट जूसो राणे वटि टिकी छो पियो आहे? ऐं ॿियो त कालू ऐं वरियाम उफाट जूसे खे वठण विया आहिनि उहे बि अञा ताईं न आहिनि मोटिया। त दादन उन्हनि ॿिन्ही खे फोन छो नथा कयो? रेस बाबा उन्हनि फोन त कयूं था पर उन्हनि खे फोन वञे ई नथी। अलाए नेटवर्क ख़राब आहे। नेटवर्क फोन कम नथा कनि। हे रबू किथे आहे? रबू पीरू रबू काॾे वियो? रबू कंहिं कम सां वियो आहे। मां अॼु रबूअ खे वठण आयो आहियां। रबू मुंहिंजो ख़ासि माण्हू आहे ख़ासि। इलाही ॾींहंनि खां मुंहिंजे बंगले ते बि कोन आयो आहे। रेस बाबा रबू नाराज़ आहे। छा रबू नाराज़ आहे? कैसा नाराज़ आहे? रेस बाबा नंढो मुंहुं वॾी ॻाल्हि तव्हां सां। सां? पर छो? अरे साहब तव्हां रबू जी का बेइज्जती कई उन खां पोइ छा छा छा? हाँ? हाणे रबू एॾो मोतबर थी विया जो रईस सालार खान सां कावड़जे? अरे साहब रबू तव्हांजो माण्हू आहे पर तव्हांजी तलख़ ज़बान जे करे हाणे हू तव्हां सां कमु करणु नथो चाहे। दादन छा रबूअ खे ख़बर न आहे त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो। ॿी ॻाल्हि मुंहिंजी ॿुध, जेकॾहिं रबू परे रहंदो न त रबूअ सां बि अहिड़ो ई असरु थींदो। अरे साहब जोश खे छॾे होश मां कमु वठो। हाणे तव्हांखे रबूअ जी सख़्त ज़रूरत आहे ऐं ॿियो त रबू ठाहूको जवान आहे साहब।
उनखे प्यार में पंहिंजो कयो। प्रभु कंधार मुड़िस त हुन में तव्हांजो फ़ाइदो आहे। हा रेस बाबा, दादन सही थो चवे। ठीक आहे पर रबू आहे किथे ख़बर त पवे न। दुश्मननि खे मौत ॾियण वियो आहे रबू। परियल त पोइ ठीकु आहे, शेरल ऐं दूधे वारा न आहिनि त परियल ई ठीकु आहे। इहो बि दुश्मन जो माण्हू आहे। उनजी दुकान तां जॾहिं कुहाड़ी ठपण वेंदो हुउसि त घणो कुझु ॻाल्हाईंदो। हाणे कढांसि थो सभु पुराणियूं कसरूं, वक़्तु पर थी वियो आहे। हिनखे शायदि इहा ख़बर ई न आहे त रब्बू हिकु कारी कैरेट आहे जंहिं जिस्म ते अचे कटे फाड़े चीरे छॾे। रबू तो मुझे अॻु छो छॾियो आहे? परियल तूं लोहार आहीं न? हा मां लोहार आहियां, मुंहिंजो कमु ई लोहार को आहे। जॾहिं तूं लोहार आहीं तुंहिंजो कम ई लोहार को आहे। तूं कोडरियूं ॾाटा कुहाड़ियूं ठपणूं छॾे तूं शेरल ऐं दोदे वारनि जे कॾहिं छो लॻी पियो आहीं छेड़े लाइ? ग़रीब जा ॿार इहा तोखे ख़बर न आहे त झेड़नि जा मुंहं भरंदा हूंदा आहिनि। उहे त हूंदा आहिनि रबू, पर मूंखे तूं ॿुधाए त तो मुंहिंजो अॻु छो छॾियो आहे? अड़े तूं शिकूं खणी मुंहिंजे दोस्त बाशन जूं अखियूं पियो कढी। छा तूं इहो अॻु पोइ न पियो सोचीं त बाशन निधण को न आहे? अॼु तोखां बाशन जे धकनि जो हिसाब थींदो। छो त तोखे ख़बर ई न आहे त रब्बू हिकु कारी काट आहे जंहिं जिस्म ते अचे कटे फाड़े चीरे छॾे। अड़े प्रभु, तूं पंहिंजे पीउ दोदी ऐं शेरल वारनि खे ॿुधा त रब्बू हिकु ऐलान करे छॾियो आहे। हाणे रब खे लॻल गोलीअ जो ऐं रब जे वहंदड़ रत जो फुड़े फुड़े जो हिसाब वठंदुसि तव्हां खां। अड़े ॾिसे छा थियो? हाणे वञ त ठोकियनि बिब में गोली। अची वई न मज़ो? सालार खान तो जेका धमकी ॾिनी आहे उन जो जवाब उते ई तोखे ॾेई थी सघियमि, पर छा कयां? तुंहिंजी बाख धीअ जो शहबाज़ खान जी दिलि में घर करे वेठी आहे। तोसां फिटाए बाख खे न दिलि मां निकिरणु कीअं ॾियां? शहबाज खान कहिड़ी सोचुनि में घुमायो बाबा? मूंखे न ॿुधाईंदव? सालार खान जेका किरियल ज़बान इस्तेमाल कई आहे मूंखे धमकी ॾेई, उन मुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ ते तकलीफ़ ॾिनी आहे। हा शहबाज खान, मूंखे बि सालार खान जी धमकी आहे जुम्बश में आणे छॾियो, पर मां पाण ते कंट्रोल करे ख़ामोश इन लाइ रहियुसि त असां तव्हांखे सालार खान जी मिल्कियत जो मालिक जो बणाईंदासीं। होयो न का औलाद रही अथसि न ई ज़ाल, अकेले जो अकेलो रहिजी वियो आहे, पोइ बि हथ नथो वञेसि। हथ वेंदुसि शहबाज खान, हथ वेंदुसि। ऐं जॾहिं हुनजी धीउ बाख हथ लॻी ऐं हुनजी तव्हां सां शादी थी ऐं जॾहिं सालार खान जी पूरी मिल्कियत जा तव्हां वारिस बणबो त हथ ख़तम थींदुसि। पर शेरल कुत्ता ऐं बघियाड़ अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके पंहिंजे सिर खां बेज़ार हूंदा आहिनि। उहे शींहं मथां हमलो करण जी जुरत कंदा आहिनि, पोइ शींहं पंहिंजे चंपनि में उन्हनि कुत्तनि ऐं बघिड़ियुनि खे फाड़े चीरे छॾींदो आहे। मतलब त रब्बूअ खे हाणे फाड़णो ऐं चीरणो पवंदो, ईअं न सामल? ॿुधायो दादने चूसे वारा कहिड़े बिर में वञी लिकिया आहिनि? न त अजायो मुंहिंजे पाठनि में मफ़्त मारिजी वेंदो, छो त दोदो तड़को न, सामान न, दहशत जो नाम वालो।
शाहबाज खान जी नीयत में को फेर त नाहे। आख भला शाहबाज खान जी खेत मां भजी कीअं थी सघे, पर बाक हिकु त नाहे भगी। बाक सां गॾु गुली बि त भगी आहे ऐं गुली खे मूं पंहिंजे लाइ रखण थे चाहियो। मतलब का ॻाल्हि आहे सही, शहबाज खान जी मन में का लालच लोभ ईअं त नाहे हू मुंहिंजी मिल्कियत हासिल करण जे चक्कर में आहे। सरदार सालार खान। छा चई? सरदार सालार खान? हाँ सरदार साईं, असांजा ऐं हिन राज जा सरदार आहियो। केरला जंहिं ॾींहुं मां सरदार थियुसि ऐं सरदारी पग ॿधमि, 100 सैकड़ो सम्झ त जोरनि जी नानड़ी रबूअ खे बणाईंदुसि ऐं तूं उन जो ख़ासि सिपाही हूंदे। सरदार साईं, रबू खे परचाए वञी वठी अचो, न त हू मरी वेंदो, हिते न ईंदो। केरला रबू मुंहिंजो वफ़ादार सिपाही आहे, वफ़ादार। ऐं तूं छा थो सम्झी मां वफ़ादार सिपाही खे वञाईंदुसि? तूं रुगो इहो ॿुधाए त रबू मिलंदो किथे? मां हर तरफ़ खां दुश्मननि जे घेरे में अची फाथो आहियां। ख़ानज़ादीअ सां दुश्मनी, वरी ख़ानज़ादीअ जे पुट वारसड़े सां अलॻि दुश्मनी। तोते जो भाउ सारंग मारायो अथमि, उहा दुश्मनी अलॻि। शहबाज खान सां बि तिखो ॻाल्हाए आयो आहियां, उहो रंज अलॻि हूंदो। हिकु धीउ अदा संगार खान वटि आहे त हिकु वरी भागेली, ऐं ज़ाल खे बि मूं हथनि सां मारे छॾियो आहे। हर तरफ़ खां फाथल आहियां, न त रब्बू जहिड़े जी कान कढे सालार खान। तोखे शायदि इहा बि ख़बर नाहे त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपिजी वेंदो। सरदार साईं, वरी छा था सोचो? रबू खे वठण न वेंदव छा? हा ठीकु आहे, रबू खे सुभाणे वठण ईंदुसि। जीजा मां जी कयां थी। छा ॻाल्हि आहे? अॼु दी अजीब नज़रुनि सां था ॾिसो। कामोरी, मां तोखे छा ॿुधायां त गुंगो जावेद आयो तुंहिंजे मिलण लाइ। वरी कहिड़ी सोच में हली वई है जीजा? हा कामोरी धीअ, अॼु मूंखे धीअ सोरठ जी थी यादि अचे। अदी सोरठ जी याद? जीजा, अदी सोरठ भी अलाए कहिड़े हाल में। आई नंढे रेस भी तुंहिंजो शर्त पूरो न कयो। कामोरी धीअ, वेतर इहो मुंहिंजी नज़रुनि तां किरी पियो। इहो तुंहिंजो नंढो रेस सालार जो भाटियो जो आहे। ज़रूर इन्हे सालार पटी पढ़ाई हूंदसि त मां वारिस खान सां शर्तनि जी आड़ में का रांदि रची आहे, सालार खां वारिस खे परे करण जी। सालार हिकु वॾो मकार ऐं चालाक आहे, तॾहिं त वारिस जे गुम थियण जो ड्रामो रचियो अथई। हाँ जीजा, अबू रेस सालार खान अॻे नंढे रेस खे माण्हुनि जे अॻियां ॿधी खणी वियो हो ऐं माण्हुनि खे ईअं ॾेखारनि त हू पाण में ॿई विड़ी पिया ऐं ॻोठ में वरी इहो हुल हुलायनि त नंढो रेस अलाए काथे आहे ऐं अबे रेस खे नंढे रेस जी ॻोल्हा आहे। मतलब त नाटक मथां नाटक। इहे त आहिनि ई ॿई नाटकी। इन्हनि खे नाटक खां सवा ॿियो पुॼंदो बि छा? जीजा, अमा ध्याणी आई हुई। छा? अदी दयाणी खैर में? चवे पई त हाणे मां पाण बि राज़ी आहियां। पर छा लाइ?
ढोलण ई मुंहिंजी शादी जे लाइ। इहा त पोइ ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। मां सदिको वञा पंहिंजी प्यारी धीउ सां। चाचा सालार खान आखिर काॾे वञी रहियो आहे? ज़रूर चाचा सालार खान खे बाक जी ॻोल्हा आहे, या त बाक खे चाचा सालार खान ॿीहर सुगो कयो आहे जो बाक जो किथे पतो ई नथो पवे। न न, ईअं नथो थी सघे। पोइ बि मौक़ियो आहे, हाणे चाचा सालार खान जे घर में बाक जी जांच करणी पवंदी। हा, करणी पवंदी। सावल हाणे रब्बू बि असां लाइ कंधार थी वियो आहे। केॾी महिल असांजे माण्हुनि सां विड़े थो, केॾी महिल फायरिंग थो करे, वरी कॾहिं कॾहिं असांखे मौत जूं धमकियूं ॾियारे थो मोकिले। शेरल, रब्बू कंधार न आहे छो? इहा असांजी सुस्ती आहे जो कुत्ता ऐं बघड़ शींहनि जे मथां भौंकनि था। सावल शींहनि खे कॾहिं बि गिदड़नि जे ऊन आहिनि ऐं कुतनि जे भौंकण जो डपु न आहे थींदो। पर जॾहिं कुता ऐं गिदड़ शींहं जे साम्हूं ईंदा आहिनि न, त पुछ लिकाए वठी भॼंदा आहिनि। कुता ऐं गिदड़ कॾहिं बि शींहनि ते हमलो न आहिनि कंदा। पर शेरल, कुत्ता ऐं बघड़ अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके पंहिंजे सिर खां बेज़ार हूंदा आहिनि। उहे शींहं मथां हमलो करण जी जुरत कंदा आहिनि। पोइ शींहं पंहिंजे चंपनि में उन्हनि कुतनि ऐं बघड़नि खे फाड़े चीरे छॾींदो आहे। मतिलब त रब्बूअ खे हाणे फाड़णो ऐं चीरणो पवंदो, ईअं न सावल? हा शेरल, हा, हाणे रब्बूअ सां ईअं ई करणो पवंदो। पर मूंखे अफ़सोस हिन परियल जो थो थिए। थुलो मतारो त केॾो आहे, हाली त रब्बूअ खे लेटाए विझी आहे। तूं रब्बूअ खां मार खाई आयो, हैफ़ अथई यार, हैफ़ अथई परियल। सावल ही वीचारो लोहार आहे, हिन जो कमु आहे ॾाटरा, छुरियूं ऐं टिफिणियूं ठाहिण। ही वीचारो झेड़नि मां छा ॼाणे जो इन रब्बूअ जहिड़े लोफर सां ही वीचारो विढ़े हा। पर शेरल, ही बि लोहार आहे। संथण ते लोह कुटे कुटे हिन जा जेके ही हथ आहिनि न, उहे बि लोह जहिड़ा थी विया हूंदा। रब्बूअ खे थक ई हिकु करे हा, रब्बूअ जो दम धणी हवाले थी वञे हा। ॿुधो कोन अथई? 100 धक सोनार जो, हिकु धक लोहार जो। पर तूं पंहिंजा पुठाड़ा सुॼाए दाणा खणी आयो। अफ़सोस आहे यार परियल। सावल हू छा आहे त वाह, बस हाणे बस, तूं वॾा फाड़ा मारी हा। सावल भला दोदे वारनि जी ॾे ख़बर? शेरल, दोदे जी यार का ख़बर न आहे त दोदो किथे गए बा। ॿुधायो कभी न ॿुधायो दाद ने चूसे वारा कहिड़े बिर में वञी लिकिया आहिनि? न त अजायो मुंहिंजे पाठनि में मफ़्त मारिजी वेंदो, छो त दोदो तड़को न, सामान न, दहशत जो नाम वालो, दहशत जो। ही ॿई निभागा त
बेहोश थी विया। निभागा बिन चैन बाठन में बेहोश थी विया। वो तो बब्बर शेर जंग जो बादशाह हूंदो आहे, बादशाह। ऐं गिदड़नि खे पंहिंजो राज बि पसंदि नाहे कंदो। अड़े रबू, तुंहिंजी इहा ई अरडाई ऐं जानपत रईस सालार खान खे पसंदि आहे। तूं न रुगो झंग जो बबर शेर आहीं, बल्कि रईस सालार खान जे शौक़ जो बि बबर शेर आहीं। भाइरनि जी का ख़बर अथई हिन महिल ताईं किथे आहिनि? भाॼाई अदा वारनि जी का ख़बर ई कोन थी पए, अलाए काॾे हलिया था वञनि। ऐं हिते मुंहिंजे अंदर में सारंग जे पलांदे लाइ बाह भड़की रही आहे। अदा हाल छा आहे इन्हनि ॿिन्ही जो? असुल कख त आहिनि, फूको ॾीन न त ओॾां बि वञनि। जेकॾहिं अञा बि तुंहिंजा ॿ टे बाठा हलण खे लॻनि हा न त फूकड़े जी फाटी पवंदा। ढोलण जॾहिं फूकड़ो फाटंदो आहे न त ठका कंदो आहे ठा। अहिड़ी तरह ही बि फाटंदा ऐं पोइ जूसे ऐं दादन खे ॾस ॾींदा। पोइ इन्हनि खां वठंदासीं सारंग जे रत जे फुड़े फुड़े जो हिसाब। जूसू पाण खे ठाऊ कोई गिरनारी जवान सम्झंदो आहे। असांजे ख़ौफ़ खां गिदड़नि जी अलाए किथे, अलाए कहिड़े ॿिर में वञी लिकियो आहे। अदा जूसे के ज़मीन जे 7 तहनि मां ॻोल्हे कढी असुल धक हिकु कंदोमांसि। इहो ढोलण जो तोसां मुड़साणो वाइदो आहे। ढोलण जूसे खे त ॻोल्हे ॻोल्हे मारबो, पर मां त चवां थो जूसे खां वधीक ख़तरनाक आहे दादन। पहिरियों वार दादन ते कजे। जेकॾहिं दादन मारिजी वञे थो न त पोइ सम्झ जूसे जी ताक़त ख़तम। हा मेरा बि चवी तूं बि सच थो। इन दादन ई असांजे भाउ खे मारियो आहे। इहो दादन त हर हाल में मरंदो, हर हाल में। रब्बू पीरू ऐं ही भूसे जा पलियल आहिनि, भूसे जा। हथनि जी महट ई न सहंदा। असांजे हिक धक जो शिकार थी वेंदा। मेरा बि तूं इन्हनि खे पाणी हणी होश में आण। ॾस पतो पुछीनि, जेकॾहिं सही ॾस पतो ॾियनि था दादन ऐं जूसे जो त पोइ हिकिड़ी हिकिड़ी गोली इन्हनि खे हणी छॾिजांइ। हा मेहराब, हाणे असां बि वञूं था ॻोठ, पर जॾहिं असां हिते मोटी अचूं न त जूसे ऐं दादन जी ख़बर सां गॾु इन्हनि ॿिन्ही जा लाश पिया हुजनि। ऐं पोइ इन दादन जूसे सोढे पीरू ऐं रबूअ खे बि ॿिर मां कढी मारींदासीं। असुल धक हिकु करे। ईअं ई थींदो ढोलण, ईअं ई। जॾहिं तव्हां ॻोठ ॾांहुं वापसि मोटंदव न त ही ॿई तव्हांखे हिन जहान में ई न मिलंदा। छो त मेहराब मंछर जो मेरो पाणी ज़रूरु आहे, पर पंहिंजे दुश्मन खे ॿोड़े ॿोड़े मारींदो आहे। मुंहिंजे अंदर में भाउ जे खून जे बदिले जी बाहि भड़की रही आहे। बाहि, उहा बाहि तॾहिं उझामंदी जॾहिं इहो जूसो दादन सोढो पीरू ऐं रब्बू मरंदा। अच ढोलण। अरे सालार खान, किथे मूंखे वठी वञण लाइ त नथो अचे? हा ईअं ई हूंदो। हाणे मूंखे खिसकणु घुरिजे। रबू मां तोॾां आयो आहियां। रबू तूं बराबरि कावड़ियल आहीं मूंखां। तुंहिंजी कावड़ वाजिब बि आहे, पर रबू तूं मूंखे हद खां वधीक प्यारो आहीं। मुंहिंजो बबर शेर सालार खान पंहिंजे बबर शेर खे जंग में बेगानो नथो छॾे सघे।
न त इहो बबर शेर गिदड़नि जो शिकार थी वेंदो। रईस सालार खान गिदड़नि जो शिकार बबर शेर न आहिनि थींदा, पर गिदड़ पाण अची बबर शेरनि जो शिकार थींदा आहिनि। छो त बबर शेर जंग जो बादशाह हूंदो आहे, बादशाह। ऐं गिदड़नि खे पंहिंजो राज बि पसंदि नाहे कंदो। अड़े रबू, तुंहिंजी इहा ई अरडाई ऐं जानपत रईस सालार खान खे पसंदि आहे। तूं न रुगो झंग जो बबर शेर आहीं, बल्कि रईस सालार खान जे शौक़ जो बि बबर शेर आहीं। ऐं हा रबू, मां हाणे तुंहिंजे इन खूनी चंबन सां केतिरा ई बघेड़ा ऐं गिदड़ माराईंदुसि। ऐं रबू, तो बबर शेर जी मदद सां इहा सरदारी पग मां पंहिंजे मथे ते ॿधंदुसि। रबू, मां तोखे वठण आयो आहियां, तंहिंजे करे चवां थो त हल मूंसां। रईस सालार खान, तूं मूंखे नाकारा सम्झी पंहिंजे बंगले तां कढी छॾियो हो, ऐं मुंहिंजो क़दुरु तो न कयो, ऐं न ई तो मूंसां वाइदो निभायो। रबू, मां तोसां वाइदो बि निभाईंदुसि, पर रबू हिकिड़ो मसइलो आहे। मसइलो? हा रबू, मसइलो इहो आहे त गुलाम त पोइ ठीकु आहे रईस बाबा साईं, तव्हां हाणे वञो। रब इहो कमु तव्हांजो पूरो करे पोइ बंगले ते ईंदो। बाक काॾे गुम थी वई? बाक, मां तुंहिंजो दुश्मन न आहियां, तूं जवाब ॾे मूंखे। बाक, काथे आई? बाक, काथे आई? मूंखां न डिॼ बाक, मां कसम सां चवां थो, मां तोखे का बि तकलीफ़ कोन ॾींदुसि। मां तोखे अम्मा ताईं पहुचाईंदुसि। बाक, मां तोखे बचाइण आयो आहियां। बाक, बाक, आवाज़ ॾे, आवाज़ ॾे। बाक, तूं काथे आई? बाक, मूंखे आवाज़ ॾे। मतलब त बाक हिते बि न आहे, त पोइ आख़िर काॾे वई? काॾे वई? काश अदा दूध ऐं अदा ढोलण मूंखे रस्ते तां न मोटाइण हा त मां सालार खे मौत ॾेई अचां हा ऐं पलांद बि बाड़ियां हा भाउ जे खून जो। अदा मास्तर, तूं कहिड़ी बुॾ तरह में पियो आहीं? भाइरनि जी का ख़बर अथई हिन महिल ताईं किथे आहिनि? भाॼाई, अदा वारनि जी का ख़बर ई कोन थी पए, अलाए काॾे हलिया था वञनि। ऐं हिते मुंहिंजे अंदर में सारंग जे पलांद लाइ बाह भड़की रही आहे इन सालार खां, पर अदे वारा अदा मास्तर, हथ ते हथ ॾिनियूं, असां बि न आहियूं वेठा, असांजे बि अंदर में आड़ा हथा ॿरनि आड़ा। ज़िंदा असां बि सालार खे न छॾींदासूं, पर छा अदा? पर अदा मास्तर,